एक फ्रेमवर्क ताईं पहुची विया आहियूं, पर इहो नथो चई सघिजे त अमरीका ऐं ईरान विच में मुआइदो बिल्कुलु वेझो आहे। न एटमी प्रोग्राम ते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, न ई हर्म्स लंघ जो इंतज़ाम इम्कानी मुआइदे में शामिल आहे। ईरानी परॾेही तर्जुमान इस्माइल बक़ई जे तेहरान में प्रेस कॉन्फ्रेंस। इस्माइल बक़ई चयो त जंग जे ख़ात्मे जे लाइ ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। फ़िलहाल वफ़द पाकिस्तान मोकिलण जो प्रोग्राम न आहे। ईरान सां मुआदो मुकमल तौर ते न थियो आहे। मुआदो न कंहिं ॾिठो ऐं न ई कंहिंखे मालूम आहे त उन में छा आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ट्वीट। ट्रंप चयो आहे त जेकॾहिं ईरान सां को मुआदो करियूं था त उहो हिकु सुठो ऐं मुनासिब हूंदो। अहिड़ो मुआदो न हूंदो जहिड़ो ओबामा कयो हो। ओबामा ईरान खे वॾी रक़म ॾिनी ऐं एटमी हथियार ठाहिण लाइ हिकु खुलियल ऐं वाज़े रस्तो फ़राहम कयो। असांजो मुआदो ओबामा वारे मुआदे जे बिल्कुलु उबतड़ आहे। मुआदे ते तनक़ीद करण वारनि जी ॻाल्हि न ॿुधी वञे। मां ख़राब मुआदो न कंदो आहियां। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान जंग जे ख़ात्मे बाबति अॼु मुआदो थियण जो इम्कान आहे। वधीक अफ़वाह न पखिड़िया वञनि। असां वटि हिकु मज़बूत तजवीज़ आहे त हर्म्स लंघ खोलियो वञे ऐं वक़्तु तइ करे एटमी मामलनि ते ॻाल्हियूं शुरू कयूं वञनि। दुनिया अॼु हिकु इंतहाई नाज़ुक दौर मां गुज़री रही आहे। ख़लीजी ख़िते में बुहरान मौजूदु आहे। पाकिस्तान अमरीका ऐं ईरान विच में टियाकड़ी में मुख़लिसाणो किरदारु कयो। फील्ड मार्शल आसिम मुनीर अमरीकी ऐं ईरानी क़यादत विच में राब्तनि में अहम किरदारु अदा कयो। अमन बाबति घणी अॻभराई थी चुकी आहे। मामला सही रुख में अॻिते वधी रहिया आहिनि। जंग जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जी हिमायत करण ते सदर शी जिनपिंग जा थोराइता आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बीजिंग में आजियाणी वारी तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ग्रेट ऑफ द पीपल्स आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। चीनी वज़ीर आज़म ली चियांग संदसि आजियां कई। ॿिन्ही अॻवाननि विच में वफ़दनि जी सतह ते मुलाक़ात थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान ऐं चीन पंहिंजी दोस्ती ऐं सिफ़ारती लाॻापनि जी 75वीं सालगिरह मल्हाए रहिया आहिनि। ॿितरफ़ो लाॻापनि खे वधीक हथी ॾियण जे सफ़र ते रवा दवा आहियूं। गॾिजी अमन लाइ कोशिशूं करणियूं पवंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात कंदो। सिंध असेंबली में हैदराबाद में पाणी खोट बाबति ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते MQM मेंबर्स जो एहतजाज। MQM जे मेंबर्स एजेंडा जूं कॉपीज़ फाड़े छॾियूं। स्पीकर जे डाइस जो घेराव सख़्त नारेबाज़ी। मुत्तहिदा जे एहतजाज दौरान स्पीकर कार्रवाई जारी रखी। सिंध असेंबली में ऑपोज़िशन लीडर अली खुर्शीदी जी तक़रीर दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मेंबर्स जो गोड़। नारेबाज़ी। ऑपोज़िशन लीडर्स अली खुर्शीदी चयो त डिप्टी स्पीकर साहब मूंखे ॻाल्हाइण न ॾिनो वियो त पोइ हिन ऐवान में केर बि न ॻाल्हाए सघंदो। कराची में करबला जा मंज़र आहिनि। ओरंगी टाउन गुलशन इक़बाल ऐं ॿियनि इलाइक़नि में पीअण जो पाणी बि नथो मिले। मूंखे पंहिंजे घर में पाणी लहिराइण लाइ टैंकर नथो मिले। हुक्मरान बेहिस बणिजी चवनि था सभु कुझु ठीकु आहे। ठुलभर सां पसंदि जी शादीअ तां सॼे ॻोठ खे साड़ ख़िलाफ़ सिंध असेंबली में ठहराउ पेश। MPA आमिर सिद्दीकी ठहराउ पेश कंदे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो मुतालबो करे छॾियो। सूबाई घरू वज़ीर ज़िया लंजार चयो त कुझु ॻोठाणनि सां नाइंसाफ़ी थी आहे, पर कुझु ॻोठाणनि पाण पंहिंजा घर ठाहिया आहिनि त जीअं हुकूमत घर ठाहे ॾिए। इहो अमल बर्दाश्त करण जोॻो न आहे। DC खां रिपोर्ट घुराए वठंदासीं। जिन ॻोठाणनि सां नाइंसाफ़ी थी आहे उन जी मदद कंदासीं। तालीम खाते जे ॿिनि ऑफिसरनि स्कूल अंदरि जिन्सी तौरु हीसायो। 1 महीनो गुज़री वियो पर इंक्वायरी पधरी न कई वई। लाड़काणे वासण मास्तरियाणी महविश बलोच आपघात करण जो चिताव ॾेई छॾियो। महविश बलोच चयो त जांच कमेटी ऑफिसरनि जे चवण ते रिपोर्ट पधरी न कई। मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहियां। मुंहिंजे मौत जा ज़िम्मेवार अनीसुर रहमान जलबाणी, रशीद चांडियो, रफ़िया परवीन ॾेठो, नाजिया अमरीन ॿुघियो ऐं तालीम खातो हूंदो। मेहराबपुर में 3 ॿारनि जी माउ जो घर मां गलो कपियल लाश हथ। बिलावल कॉलोनी वासण 28 वरनि जी सुमेरा ज़ाल इमरान आराईअ जो घर मां लाश मिलियो। भाउ रमज़ान जो चवणु आहे त भेण घर अंदरि दर्ज़ को कमु कंदी हुई। संदसि मुड़ुसु मज़दूरी सां कराची वियल हो। राति देर सां जवाबदारनि भेण खे बेदर्दी सां क़त्ल कयो। कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करण जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी घणरुखी जांच कई पई वञे।
कराची में सकरंड वासी नौजवान पोरियत क़त्ल, लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। अबाणे ॻोठ जमाल कीरियो पहुचण ते कोहराम। वारसन जो चवण आहे त हनीफ ॾाहिरी क्यामाड़ी जी फैक्ट्री में कमु कंदो हो। सजाद ॾाहिरी ऐं अलीजान ॾाहिरी छुरियुनि जा वार करे खेसि क़त्ल कयो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।